सेवन परसा बड़ो जबल वट मौजूद आहियूं जिते करोड़े रुपए जी लागत सां जेका सरकारी अस्पताल जेका बिल्डिंग जेका ठहियल आहे उते तव्हांखे असां स्क्रीन ते ॾेखारींदासीं। उते का डॉक्टर कान्हे। ही तव्हां ॾिसी सघो था। ही दरवाज़ा जेके कबटनि जा जेके दरवाज़ा खुलिया पिया आहिनि, कुझु जेको सो सीड़प पिया आहिनि, डॉक्टर का बि मौजूदु कान्हे का। अस्पताल ईअं ॼण को भूत बंगलो जो पियो ॾे। अस्पताल जेको करोड़े रुपए जी लागत सां अस्पताल जेका आहे उहा बंदि पियल आहे। मक़ामी माण्हुनि खे का बि सहूलियत नथी मिले। हितां जा जेके मक़ामी माण्हू जेके उहे बीमार थी था वञनि त उहे पंहिंजे मदद पाण सेवण खां झांगारनि खां बाज़ारनि खां गाॾी घुराए मुख़्तलिफ़ अस्पतालनि में जेको सो इलाज ख़ातिर वेंदा आहिनि। हितां जा जेके रहवासी आहिनि, हितां जा जेके मक़ामी ॻोठ आहिनि, उन्हनि जो इहो बि चवणु आहे त हितां जेका जेकर का जीत वग़ैरह का नांग वग़ैरह कंहिंखे ॾंगे त उहो जेको सो सेवण झांगारा अस्पताल ते पहुची न आहिनि सघंदा, रस्ते ते फौत थी वेंदा आहिनि। सिंध जो अॻुवड़ो वॾो वज़ीर मरहूम सैयद अब्दुल्ला शाह करोड़े रुपए जी लागत सां हिते टीबी हिकु अस्पताल तइमीर करायो। करोड़े रुपए जी लागत सां जेका तइमीर थियल अस्पताल हिन वक़्तु वीरानी जो ॾेक ॾियणु लॻो आहे। का डॉक्टर कान्हे, का कंपाउंडर कान्हे, का डिस्पेंसर कान्हे। ॻोठाणा जेके इलाज ख़ातिर जेके आहिनि उहे सेवण झांगारा तरफ़ जेको सो वञण ते मजबूर आहिनि। सख़्तु परेशानी में मुब्तला आहिनि। अचो त मौजूदु ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुनजो वधीक छा चवणु आहे।